नाज़रीन, हिन वक्त असीं मौजूद आहियूं कराची प्रेस क्लब अॻियां, जिते ज़मीरा नाले औरत आहे जंहिं मुड़ुस जी ज़ियादतनि ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। पंहिंजे मासूम ॿारनि भाइरनि ऐं अमल समेत उनजो चवणु आहे त मेहर तालुके में मुंहिंजे भाइरनि जे मथां बेगुनाह कूड़ा केस दाख़िल करे परेशान कयो थो वञे। मुंहिंजो मुड़ुसु जेको आहे सो मिली जुली मुंहिंजो भेण जो आहे, उन सां मिली जुली असांखे ब्लैकमेल थो करे, मुंहिंजे भाइरनि जा नाला थो ॾिए, FIR पूरी कराई अथनि मुंहिंजे भाइरनि जे मथां। हा, केस थियल आहे, उनजे मथां FIR कराई अथनि। हाणे वाजिद जे नाले ते, साजिद जे नाले ते ऐं ॿिया बि नाला ॾियाराया अथनि, माना उन्हनि जा FIR कराई अथनि। सो असां इहा ई अपील था कयूं, असांखे इंसाफ़ ॾिनो वञे ऐं हुननि जी जेका FIR कराई अथनि उहा पूरी की वञे। मूंखे खुला मुंहिंजी थी वई आहे, त बि उहो असांखे तंग था कनि, ब्लैकमेल था कनि, असांखे धमकी था ॾियनि त असां तव्हांखे अची हिते अगवा करे वेंदासीं। केस कूड़ा असांजे मथां थिया वञनि। असांजी भेण आहे जेको आहे सो होॾे वई आहे, असांखां हिते हुई जेको आहे सो हिन कोर्ट में पंहिंजो 6 महीना अॻ में कोर्ट में चढ़ी थी, सम्झो बा। उन बेगुनाह असांखां हितां आया, भेण जो असांजो आयो मेडियूं थ्रू करे हलियो वियो, उते वई आहे। हाणे उन्हनि वटि माना असांजो ॿियो भेण जो आहे हिकिड़ो चांडियो आहे, हुसैन अली चांडियो, उन असांजे माना उन्हनि खे पैसा ते सॾना आहिनि, त असांजे मथां FIR था कटाइनि। हाणे हो असांजी भेण आहे, माना उहा असांजे मथां FIR थी कटाए। असांजा इंसाफ़ कयो वञे, बिलाल खे अर्ज़ु आहे असांजो, मुराद अली शाह खे अर्ज़ु आहे असांजा इंसाफ़ कयो वञे। असांजे कूड़ियूं FIR थियूं कयूं वञनि। हुसैन चांडियो आहे, मुनवर पिताफ़ी खे रिश्वत ॾेई असां ते ॿई भेणी जान मुंहिंजा रिश्वत ॾेई असां ते केस कूड़ा कया वञनि था। गिरफ़्तार माण्हू कराया अथनि, यूसुफ चांडिया खे गिरफ़्तार करायो वियो अथनि, उनखे आज़ादु कयो वञे, असांजा केस ख़तमु कया वञनि। असांजो एहसासु कयो, असां हिननि ज़ुल्म कयो आहे, ना कयो आहे। असां बेगुनाह मुंहिंजे बचनि खे FIR मथां, ॿियनि जे मथां FIR, ॿियनि खे ॿधाइणु, ॿियनि जूं LC कटणु, इहो असांखे नथो थिए। असांजो इंसाफ़ु खपे, इमरान ख़ान खे, ॿिए कंहिंखे असांजो इंसाफ़ु खपे। असांजा ज़ुल्म आहे, ना को असांजा मुंहिंजा बचा वज़ीना जी सिज खे मुंहिंजा बचड़ा परेशान लॻा वेठा आहिनि, मज़ूरी ते कोन, असां हिकिड़ो वेलो खाऊं था, ॿियो वेलो वेहूं था, असांखे उहा इंसाफ़ु खपे हिननि वटि। कैमरामैन अली असगर सां गॾु अल्ताफ़ चन्ना, अवामी आवाज़, कराची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।